क़ौमी तिबी फोरम में माहिरनि इंकिशाफ कयो आहे त पाकिस्तान जा 60% खां वधीक डॉक्टर ऐं सर्जन मुस्तकिल जिस्मानी ऐं ज़हनी थकावट जो शिकार आहिनि। कराची जी मक़ामी होटल में दवासाज़ कंपनी तरफ़ां लाइफ इन ई मेट्रो सिम्पोज़ियम में दिल जे मरीज़नि ऐं नफ़्सियात जे माहिरनि ॿुधायो त वॾनि शहरनि ख़ासि तौर कराची में डिघियूं ड्यूटियूं, मुस्तकिल ज़हनी दबाव, फ़ज़ाई गदिलान, ट्रैफ़िक ऐं मरीज़नि जो गैर मामूली दबाव डॉक्टरनि खे दिल जे मर्ज़नि, शुगर, थोल, डिप्रेशन ऐं इंसानी ॾांहुं धिकी रहियो आहे। माहिरनि मूजिबि 60% खां वधीक डॉक्टर सख़्त जिस्मानी ऐं ज़हनी थकावट जो शिकार आहिनि ऐं 80% खां वधीक मुस्तकिल थकावट ऐं गैर सेहतमंद तर्ज़ ज़िंदगी में मुब्तला थी चुका आहिनि। हिननि ख़बरदार कयो त पाणी सुञाणप, पाणी दवा इस्तेमाल करण ऐं बीमारी बावजूद ड्यूटी जारी रखण जी रिवायत डॉक्टरनि खे नंढी उमिरि में ई दिल जे दौरे, शुगर, डिप्रेशन ऐं आपकात ॾांहुं वठी वञी रही आहे। डॉक्टरनि में दिल जे दौरे, शुगर, डिप्रेशन ऐं आपकात जी शरह आम आबादी जी भेट में अटकल ॿीणी थी चुकी आहे। माहिरनि ख़बरदार कयो त जेकॾहिं फौरी तौर ज़हनी सिहत जूं सहूलतूं बहितर टाइम टेबल ठाहिण सां इदारनि में सुधार न आंदा विया त पाकिस्तान पंहिंजे डॉक्टरनि खां वक़्त खां अॻु विञाए सघे थो, जंहिं जा असर मरीज़नि ऐं क़ौमी सिहत जे निज़ाम ॿिन्ही ते पइजी सघे थो।